एंटी करप्शन सखर कमिश्नर शफीक अहमद महेसर जे हिदायत ते गुज़रियल ॾींहुं घोटकी बॉर्डर ज़रिए कणक जी स्मगलिंग में मुलविस 8 अमलदारनि खिलाफ़ केस दाख़िल करे डीएफसी समेत 5 अमलदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एंटी करप्शन सखर शक जे बुनियाद ते खोराक रेवेन्यू ऐं पुलिस खाते जे 8 मुलाज़िमनि खिलाफ़ जांच शुरू कई हुई। कणक जी स्मगलिंग में मुलविस हुजण ते एंटी करप्शन मुख्तियारकार ॻोठाबाद रशीद अहमद कलोड़ो, डीएफसी घोटकी रोशन अली पंवर, हेड कांस्टेबल रशीद अहमद, हेड कांस्टेबल अब्दुल रशीद ऐं हेड कांस्टेबल मुश्ताक अली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त एफआईआर में नामज़द फुड इंस्पेक्टर हफीज़ जोयो, फुड इंस्पेक्टर सरदार मीरानी ऐं फुड इंस्पेक्टर फहीम डहर खे फरार ॼाणायो वियो आहे। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर ख़ालिद सलीम जो चवणु हो त ज़िला इंतज़ामिया पारां कणक जी स्मगलिंग ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ख़िलाफ़ भरपूर कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिं दौरान 9 लाख खां वधीक कणक जूं बोरियूं ज़ब्त करे खोराक खाते हवाले कयूं वयूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk